मां त कॾहिं इहो तसवुर बि कोन कयो त तूं इहो क़दम खणंदी आहे। कहिड़ो क़दम? मुंहिंजो कमदार, मुंहिंजो बाबेली, उहो गिरफ़्तार छो थियो आहे? इहो थाणे ते वञी पुछो। इहो बि पहिरियां मां पुछी आयो आहियां। सभिनी मूंखे इहो जो त इहो तुंहिंजे चवण ते गिरफ़्तार थियो आहे। मुंहिंजे चवण ते? हा, तुंहिंजे चवण ते। तूं नवाज़ खे नौकरी वठी पई ॾेई न, को न को चक्कर त हुयो। चक्कर? छा मतिलबु आहे तव्हांजो? मां चवां थो एॾी अणॼाण न थी, मतिलबु त साफ़ ज़ाहिर लॻो पियो। कोन्हे साफ़ ज़ाहिर। तव्हां हितां हलिया वञो। वेंदुसि, पर मूंखे रोकींदो केरु? मां तव्हांखे ड्यूटी अटका में गिरफ़्तार करे सघां थी। मूंखे सरफराज़ ख़ान चवंदा आहिनि। शायदि इहो तुंहिंजे ज़हन में कोन्हे। कानून खां को बि बालातर नाहे। ॻाल्हि ॿुध, नवाज़ सां चकर खे लिकाइण लाइ तूं मूंखे सरफराज़ ख़ान खे चकर थी ॾी? ख़ामोश, इहा ज़हनियत पाण वटि रखो। बिना देर हितां हलिया वञो, मतां पोइ पछतायो। पछताइण जो वर्क त मूं पंहिंजे ज़िंदगीअ जे किताब मां फाड़े छॾियो आहे। तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां, हाणे तूं पंहिंजा बिस्तरा गोल सम्झ। इन ई धमकीअ जी परवाह नाहे। बाक़ी इल्ज़ाम या नतीजा उगरा भुगींदे। हिकु हरणी हिकिड़े शींहं खे अंजाम भोगण जा भो थी वी। शींहं पिंजरे में बंदि थींदो आहे त शींहं शींहं नाहे रहंदो। मूंखे महरूअ जो सारो किस्सो मालूम आहे। तुंहिंजी जुरत कीअं थी जो तूं मुंहिंजी भेण मेरूअ जो पंहिंजी ज़ुबान ते नालो थी आणी? तूं बि पंहिंजे मुंहं खे महार विझ सरफराज़ ख़ान। हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में ठोके छॾ त सरफराज़ ख़ान खे झुकाइण खीर थर खे लेटाइण जे बराबरि आहे। ऐं ASP सनम खे सम्झाइण पाण खे समुंड में उछलण बराबरि आहे। छा सम्झी सरदार सरफराज़ ख़ान? हाणे ईअं सम्झ त पाणी सिर खां तार थी वियो। तूं हिते या ॻोठ में रही ॾेखारजांइ। मां चवां थो त लोह जा चणा चॿाइण छॾे ॾे, न त इहा ॿटरी सलामत कोन रहंदई। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।